अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक यूट्यूबर सोशल मीडिया ते एक कूड़ी ख़बर हलाई आहे जंहिंमें साईं निसार शाह खे खूब बदनाम कयो वियो आहे। उन्हीं पंहिंजे वीडियो में इहो ॿुधायो त साईं निसार शाह जेको वॾो एक्टर आहे सिंध जो, इहो पंहिंजे उताक ते मुजरा कराईंदो आहे। हर रोज़ अहिड़ियूं हरकतूं कंदो आहे। अलाए केतिरियूं नौजवान औरतूं जेके अदाकारी जी शौक़ सां ईंदियूं आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी साईं निसार शाह बर्बादु करे चुको आहे। लालच ॾेई करे तव्हांखे मशहूरु कंदुसि, इहो मां न चई रहियो आहियां। दोस्तो, हिकु यूट्यूब ते हिकु यूट्यूबर इहा ॻाल्हि कई आहे। यकीननि उहा वीडियो तव्हां बि ॾिठी हूंदी। मां नालो हिते नथो खणी सघां ऐं न वरी उनजो नालो खणणु थो चाहियां, लेकिन इन ॻाल्हि खे अॼु क्लियर कंदासीं इन में केतिरी सचाई आहे। ऐं उन इहा बि ॻाल्हि कई त साईं निसार शाह गिरफ़्तार थी चुको आहे, हिन टाइम जेल में आहे ऐं सकाफ़त खाते उनखे गिरफ़्तार करायो आहे। छा इहो सच आहे? दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त मां उन खां इहो पुछंदुसि, इहो कीअं थी सघे थो? जेका छोकिरी उन सां पाण डांस करे थी हिकिड़ी स्टेज ते, जिथे वीडियो वायरल थी हुई, असां बि ॾिठी हुई, तव्हां बि ॾिठी हुई, हू ख़ुशी सां उन सां जेको आहे न नाच करे रही हुई साईं निसार शाह सां। दोस्तो, हिन दौर में को बि कंहिंखे नथो रोके सघे ऐं कोई बि कंहिंसां डांस करे सघे थो। हर को आज़ादु आहे। अगरि मां कंहिंसां डांस कयां या कंहिंसां गॾु सेल्फी कढायां त कोई मूंखे नथो रोके सघे। जॾहिं छोकिरियूं साईं निसार शाह सां गॾु अची वीडियोज़ ठाहींदियूं आहिनि, डांस कंदियूं आहिनि, त पोइ उन्हनि जो ॾोह उन खां पुछो वञे थो न। साईं निसार शाह जो इन में को कसूरु न आहे ऐं न ई वरी साईं निसार शाह गिरफ़्तार थियो आहे, इहा बि कूड़ी ख़बर आहे। ऐं साईं निसार शाह पंहिंजे उताक ते मुजरा कराईंदो आहे, उन यूट्यूबर इहा ॻाल्हि कई, इहा बि कूड़ी ख़बर आहे। उन खां इहो मां पुछंदुसि त तूं सबूत ॾेखार, अगरि तो वटि अहिड़ी का ॻाल्हि आहे। अगरि तूं साईं निसार शाह जो उताक ते वियो आहे, को मुजरो ॾिठो आहे, त सबूत माण्हुनि खे ॾेखार। बाक़ी ग़लति ख़बरूं न फैलाए यूट्यूब ते। अॻे बि असद कुरैशी जे बारे में कूड़ी ख़बर फैलाई वई त हू गुज़ारे वियो आहे, लेकिन अञा ताईं माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि त वरी असद कुरैशी काॾां अची वियो। इहो कूड़ हणणु, पाण खे मशहूरु करण जे लाइ, पंहिंजे चैनल जी रेटिंग वधाइण जे लाइ माण्हू इहो कंदा आहिनि। दोस्तो, सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे, इहा कूड़ी ख़बर आहे। साईं निसार शाह बिल्कुलु ठीकु आहे, को उन खे गिरफ़्तार नाहे कयो वियो, न सकाफ़त खातो, न पुलिस, न ई वरी का सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि हुई। 2-3 ॾींहं डांस वारी वीडियो वायरल थी हुई, बसि एसी ताईं ॻाल्हि हुई। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। हीअ वीडियो सभिनी ॾे पुॼाईंदा, जीअं हुन यूट्यूबर ताईं बि वञी पुॼे। शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।